कंडियारो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर शाहिद आराईअ मूजिब कंडियारो जी सूफ़ी बुज़ुर्ग ख्वाजा अल्लाह बख्श अलमारूफ सोना साईं जे रोज़ा 40 सालियन उर्स मुबारक जो बाक़ायदा आगाज़ अॼु खां थी वियो, जेको सुभाणे ताईं जारी रहंदो, जॾहिं त उर्स मुबारक जी इज्तिमाई दुआ में शिरकत लाइ पाकिस्तान समेत दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि मां मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जी आमद जो सिलसिलो जारी है। उर्स मुबारक जो आगाज़ दरगाह अल्लाहबाद शरीफ जो सजादा नशी मोहम्मद ताहिर अलमारूफ सजण साईं मज़ार ते चादर चाढ़े कयो, जंहिं बाद रोज़ा जारी रहंदड़ उर्स मुबारक जे मुख़्तलिफ़ निशिस्तुनि जो आगाज़ कयो वियो। जलसे जी निशिस्तुनि में हमद नातूं ऐं मनक़बतूं पेश कयूं वेंदियूं ऐं मुमताज़ आलमेदीन पिणु ख़िताब कंदा ऐं जामिया अरबिया गफ़ारी जे तक़रीबन 39 हाफ़िज़ सगुरन ऐं 15 उलमाए करामनि जी दस्तारबंदी, जॾहिं त बनात मदरसे जे तक़रीबन 10 खां वधीक आलिम जो कोर्स मुकमल कंदड़ लेडीज़ उलमा कराम खे पिणु सनद ॾिनी वेंदी। उर्स मुबारक जे जलसे जी आख़िरी निशिस्त सुभाणे आचर ॾींहुं थींदी, जंहिंमें हज़रत सजण साईं ख़ुसूसी ख़िताब कंदो ऐं इज्तिमाई दुआ पिणु घुरी वेंदी। उर्स मुबारक जे जलसे जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस सां अल ख़ादमैन जा रज़ाकार ड्यूटी जा फ़र्ज़ निभाईंदा। उर्स मुबारक जे मौक़े मेडिकल कैंपूं पिणु लॻाई वियूं आहिनि। क़ौमी शाहरा ऐं अस्पताल रोड ते किताब ऐं मिठाइनि जा स्टॉल ऐं ॿारनि लाइ रांदीगरनि समेत मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि।